इस्लाम कोटे में बासर वडेरे पारां शागिर्द खे मुबैना मुसलसल ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस बासर वडेरे चवण जे मुतासिर नीगर कुलदीप मेघवाड़ ऐं दोस्त केवलराम कोड़ी खे घरां खंबे खणी गिरफ़्तार करे थाणे ते तशद्दुद जो निशानो बणायो। पीपी लेडीज़ विंग जी अॻवान सुमित्रा मंझियाणी जी मुदाख़लत ते ॿिन्ही खे आज़ाद कयो वियो। मुतासिर 15 वरनि जे शागिर्द नीगर कुलदीप मेघवाड़ साफ़ ॿुधाईंदे चयो त कुझु महीना अॻु में बासर सईद भुरुल शाह फेसबुक ते खेसि मैसेज करे दोस्ती रखण जो चयो। इनकार ते ज़बरदस्ती पंहिंजी जाइ ते घुराए 4 ॾींहं मुसलसल ज़्यादती जो निशानो बणाइण सां गॾोगॾु वीडियोज़ पिणु रिकॉर्ड कयूं ऐं बाद में ब्लैकमेल कंदो रहियो। हुन चयो त बासर जे वरी घुराइण खां पोइ न वञण ते पुलिस साण करे घर ते हलान करे मूंखे पंहिंजे दोस्त समेत खंबे खणी लाकअप करायो ऐं तशद्दुद करायो, जंहिंखां पोइ पीपी लेडीज़ विंग अॻवान खेनि आज़ाद करायो। पहिरीं माना फेसबुक ते मैसेंजर ते SMS कंदो ऐं मूंखे ब्लैकमेल कंदो, ब्लैकमेल करे पोइ मूंखे जिनसी ॾाढाई कई। उन खां बाद में इहो मूंखे SMS यका कंदो रहंदो। पोइ 4 ॾींहं मूंखे हिन माना फासाए ॾियो, पोइ पंहिंजे कमरे में बंदि करे हेॾियो केवल राठौड़ इन सां ॻाल्हि कई। हिन चयो त पाण साईं सां ॻाल्हायूं था। त साईं सां हिन ॻाल्हायो तॾहिं हिनखे हिते आयो चईं साईं रूबरू करियो था। त साईं हिते आयो चईं केवल खे चए तूं ब्लैकमेलर आहीं, तूं पैसा वठींदो, हींदो करे ऐं पुलिस घुरायां थो हींअर ई ऐं तोखे बंदरायां थो। कुझु देरि थी कोन पुलिस आई हिते असांखे ज़ोरी ज़बरदस्ती असांखे ठेला ॾेई खणी वई हितां। हुते असांखे ज़ोरी कुटमार कराई आहिनि ऐं उन खां पोइ अधी समतराई असांखे शख़्सी ज़मानत ते असांखे आज़ादु करायो। राति ते SHO कुर्बान राजर ॿुधायो त उन्हनि राति सईद भुरुल शाह जी शिकायत ते उन्हनि नीगर ऐं दोस्त खे गिरफ़्तार कयो, जंहिं बाद राजूनी थी वई। बाक़ी मामले जी ख़बर नाहे। इल्ज़ाम में ठाहियल वडेरे सईद भुरुल शाह ॿुधायो त नीगर कुलदीप मेघवाड़ ब्लैकमेल करे 1 लख रुपया घुरिया, जंहिं ते हुन पुलिस खे घुराए गिरफ़्तार करायो। मथस लॻायल इल्ज़ामनि में का सचाई नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk